ओम शांति है दीदी। मुरलीधर का है 30/5/2023। मेरा मेरा बाप दादा जो हूंदा मीठे मीठे ॿार वारिस थियणो आहे त वारी वञो। असां सभिनि सां नशो मुंहुं वठो, साकार बाप खे पूरो पूरो फॉलो करो। कृष्णा बाप सां पापनि सां बचण तथा अनेक आत्माउनि जी आशीर्वाद प्राप्त करण जो साधन आहे। असां हाणे कोई भी पाप न थिए, हिन लाइ तन मन धन सभु कुछ बाप ते बलियारी वञो। अर्थात तन सां जो भी सुबुह खां राति ताईं करो, बाबा जी श्रीमत अनुसार मन में वही संकल्प करो जीअं बाबा चए थी। धन बाबा जी श्रीमत ते ही कार्य में लगायो, पोइ ट्रस्टी थी करे संभालो। कदम कदम ते श्रीमत वठंदा रहो। श्रीमत चईंदी आहे तव्हां ॿार पंहिंजो पैसो पाप जे कम में न लॻाए सघंदा आहियो। पाप आत्माउनि खे दान न ॾियणो आहे, इहे बि पाप कराइण जे निमित्त ठही वेंदा आहिनि। पाप आत्माउनि खे दान ॾियण सां इहे बि पाप कराइण जे निमित्त ठहणो। हिन करे अगरि धन आहे त रूहानी हॉस्पिटल खोलो। इन सां ॾाढनि जी आशीर्वाद मिलंदी। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। मिठा व सिकिल जे ॿारनि पंहिंजी महिमा ॿुधी बाप सम्झायो आहे न, भारत ई पापात्मा भारत ई पुण्य आत्मा कहलाईंदो आहे न। भारतवासी पतित पावन खे सॾु कंदा आहिनि। सत्युग में त पतित हूंदा न आहिनि, उन्हनि खे चइबो आहे स्वर्ग, शिवालय, पुण्य आत्माउनि जी भूमि। कलयुग आहे पापात्माउनि जी भूमि। भारत पोइ दान पुण्य बि ॾाढा कंदा आहिनि न भारत में। हिन समय तव्हां ॿार बि बाप खे तन मन धन सभु कुझु ॾींदा आहिनि। तव्हांजो अॻियां मिसाल बि आहे, तव्हांजे अॻियां मिसाल बि आहे। इहे बाबा ब्रह्मा बाबा निमित थिया आहिनि, शुद्ध सम्झंदा आहिनि जीअं कम मां करम मूंखे ॾिसी ॿिया बि कंदा। त बाप चईंदा आहिनि इन्हनि सां मां अहिड़ो कर्म करायो। शिव बाबा ब्रह्मा बाबा खां अहिड़ो कर्म कराई जो स्वर्ग में ये नंबर 1 हली वेंदा आहिनि। ये तन मन धन सभु ॾेई करे फौरन नशो मोह थी विया न। पंहिंजे ॿारनि खे वारिस न ठाहे हिननि माताउनि खे ठाहे छॾी। सभु कुझु माताउनि जे हवाले करे छॾी न। ब्रह्मा बाबा ट्रस्टी थी विया। चइनि सभु कुझु तव्हां माताउनि जे चरणनि में, तव्हां वारिस ठही वञो, बस कुझु बि ख़्याल न थिए। असां त बाबा जा ठही वियासीं। भक्ति मार्ग में जन्म बाय जन्म ॻाईंदा आहियूं, वारी वञो। मुंहिंजो त हिकु बाबा ॿियो न कोई। त हाणे मां हिननि माताउनि खे पंहिंजो वारिस ठाहींदो आहे। हिन माताउनि द्वारा ई सृष्टि जो कल्याण थियणो आहे न। पहिरियों माता खे पंहिंजो गुरु ठाहे ॾिनो। बसि मुंहिंजो त हिकु बाप ॿियो न कोई। पहिरियों माता खे पंहिंजो गुरु ठाहे छॾियो। बसि मुंहिंजो त हिकु बाप ॿियो न कोई। न त ॿार आदि सां मोह हूंदो आहे न, परंतु ब्रह्मा बाबा हिकदमि हुननि सां दिलि हटाए छॾियईं। बाप सां दिलि लॻी वई न। बेहद जो वरसो वठिणो आहे त हद जो सभु कुझु ॾियणो पए बाबा खे। परंतु बाप त दाता आहे, उहो कॾहिं वठंदो न आहे। शिव बाबा त ॾियण वारो आहे न, डायरेक्शन ॾींदा आहिनि हीअं हीअं करो। हिन करे बाबा खे सभु कुझु ॾींदा बि आहिनि त बि बाबा चवंदा आहिनि इहे सभु तव्हां संभालो, ट्रस्टी थी करे। त इहे माता गुरु ठही वेंदियूं आहिनि। बाबा सभु कुझु शिव बाबा खे ॾिनई। शिव बाबा चई न माताउनि खे ॾेई छॾो त इहे माताउनि निमित थी वयूं, ट्रस्टी थी वयूं, त गुरु थी वयूं। तत्व में मातेश पिता आहे न। पहिरियों माता आहे त पहिरियों माता। हाणे असां ब्रह्मा बाबा खे बि बाबा माता चईंदो। ऐं हिते त बाबा माताउनि जे लाइ छॾी माताउनि खे सभु कुझु ॾिनई त माता गुरु थी वई। पहिरियों माता। सत्य में बि पहिरियों लक्ष्मी हूंदी न। इन करे हिते बि ॾिसो बाबा भले शिव ब्रह्मा बाबा जे तन में आया, लेकिन निमित गुरु जे रूप में आहे त शिव बाबा ई सतगुरु, लेकिन साकार में सभिनि खां पहिरियों अॻियां माताउनि खे रखी न।
तॾहिं सत्संग में पहिरियों लक्ष्मी हूंदी आहे, पोइ नारायण हूंदो आहे, पहिरियों राधे पोइ कृष्ण। जीअं बाप माताउनि खे अॻियां रखंदा आहियूं, पुरुषनि खे बि माताउनि खे अॻियां रखणो खपे, उन्हनि जी संभाल करणी आहे। वीचारी अबलायूं आहिनि, त सिर्फ़ हिन समय ज्ञान नदियूं आहिनि। ब्रह्मपुत्र नदी जो शोर किनारो सागर में हूंदो आहे। कलकत्ता में ब्रह्मपुत्र नदी आहे न, शिव जयंती ते हुते भारी मेलो लॻंदो आहे न। ब्रह्मपुत्र नदी ऐं सागर जे संगम जे सभु यात्री वेंदा आहिनि, हुते वञी करे सभु सनानु कंदा आहिनि। शिव बाबा आहे ज्ञान जो सागर, इहा ब्रह्मा आहे नदी। हाणे तव्हां आया आहियो ब्रह्मा नदी शिव सागर जे मेले ते, परंतु इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। ज्ञान सागर सां तव्हां निकिता आहियो न, ज्ञान स्नान सां ई सभिनि जो कल्याण थियणो। हिते पाणी जी ॻाल्हि कान्हे, इहा ब्रह्मपुत्र ब्रह्मा आहे न, शिव बाबा जी संतान आहे। तीर्थन जो राज बि तव्हां सम्झंदा आहियो न। असांजी बुद्धि योग जी यात्रा आहे न, असां बुद्धि योग जी यात्रा ते आहियूं। बुद्धि योग लॻाईंदा आहियूं परम पिता परमात्मा सां गॾु। भक्ति मार्ग में त केतिरो मथो मारदा आहिनि, बाप सां गॾु बुद्धि योग रहंदो ई न आहे। बाप बि चईंदो आहे मां हिकु बार अची करे तव्हांखे मत ॾींदो आहे कि मूंसां गॾु योग लॻायो, अहिड़ो कोई चई न सघे। ज्ञान सागर बाप ई सुख जो सागर, आनंद जो सागर आहे न। हर हिक जी महिमा अलॻि अलॻि आहे। ऊच ते ऊच भगवान उहो पतित पावन आहे न, उहो हिकु आहे, उहो पतित दुनिया खे पावन ठाहिण जो पाठ था वॼाइनि। खुदि चईंदा आहिनि कल्प कल्प अची करे सभिनि खे तीर्थनि ते वठी वेंदो आहे न। सभु भगत पुरुषारथ कंदा आहिनि मुक्ति जे लिए। बाबा हिते अची करे असांखे तीर्थ ते सचे सचे तीर्थ ते वठी हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि सभु भक्त पुरुषारथ कंदा आहिनि मुक्ति जे लाइ। सन्यासी निवृत्ति मार्ग वारा मुक्ति चाहींदा आहिनि, उहे त सम्झंदा आहिनि सुख कादृष्ट समान आहे। हिकु पाई खे सुख, हिकु पाई जो सुख बाक़ी दुख। स्वर्ग में त ईअं थींदो ई न। बाप सम्झाईंदा आहिनि उहे निवृत्ति मार्ग वारा रजोगुणी हद जा सन्यास या सतोगुणी बेहद जो सन्यास। असांखे त सॼी सृष्टि खे बदिली नई सृष्टि में अचणो आहे न। असां देवता ठहींदासीं न, लक्ष्मी जो आह्वान कंदा आहियूं त केतिरी सफ़ाई कंदा आहिनि। बाक़ी त इहे सभु बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। सॼी दुनिया जी सफ़ाई थियणी आहे न। इहे पंज तत्व बि तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदा। हुते त नंबर 1 वैभव रहंदा, जैसे नंबर 1 वैभव मिलंदा। फूल आदि अहिड़ा हूंदा जो घर वेठे बि सुगंध ईंदी। इतर आदि भी लॻाइण जी दरकार न रहंदी आहे। अगरबत्ती जी दरकार न रहंदी। नेचुरल खुशबू चारों ओर रहंदी। स्वर्ग चइण सां ई मुख मिठो थी वेंदो आहे न। परम पिता परमात्मा अची करे सृष्टि खे एतिरो ऊंच ठाहींदा आहिनि त अहिड़े बाप सां केतिरो लव करणो खपे न। प्रॉमिस करणी खपे कि बाबा असां नष्टो मोह थी करे तव्हां सां योग ज़रूर लॻाईंदासीं। असां सभु कुझु भुलिजी करे तव्हांखे यादि ज़रूर कंदासीं। बाबा सां असांखे इहा प्रॉमिस करणी आहे। तव्हांजा ई वारिस तव्हांखे ई वारिस ठाहींदासीं न। हर हिक खे पंहिंजी कमाई करणी आहे त कमाई जो ओनो हुजणो खपे। जो कंदो सो पाईंदो। हिन दुनिया में मनुष्य जो बि कंदा आहिनि पाप कंदा आहिनि। हाणे बाप वटि बली चइण सां ई तव्हां मुंहिंजी मथे हलंदव। हाणे बाप वटि बली चइण सां ई असां बाबा जी मथे हलंदासीं। धन हमेशा पात्र खे ॾिबो। अगरि कोई शराबी खे ॾिनो त हुन ते दोष अची वेंदो आहे न। कपूत ॿारनि खे ॾिनो त हुननि जो पाप बि तव्हां ते चढ़ी वेंदो न। हिन करे हिसाब किताब चुकतो करो। सरेंडर थी पोइ अलाउ न कंदासीं कंहिंखे ॾियण लाइ, न त पोइ पाप थी वेंदो न। बाबा चवनि था कपूत ॿारनि खे ॾिनो त हुनजो पाप बि तव्हां ते चढ़ी वेंदो। हिन करे हिसाब किताब चुकतो करणो।
सरेंडर थी वियो पोइ अलाउ न कंदसि कंहिंखे ॾियण लाइ, न त ॿियो ई पाप ते चढ़जी वेंदो। कन्याउनि खे त ॾियणो ई पए। अगरि स्वर्ग जी जो मालिक न ठाहींदियूं आहिनि, स्वर्ग में न हलणियूं आहिनि, नर्क में गोता खाइण चाहियूं आहिनि त छा करे सघंदा आहिनि? त उन्हनि खे त पैसो ॾियणो ई पए, उन्हनि जी शादी कराइणी ई खपे। त तव्हां ॿार ॼाणदा आहियो, हाणे नंढा वॾा सभिनि जी मौत आहे न। इहे यादव कौरव पंहिंजो प्लान ठाहिनि था, पांडवनि जो पोइ पंहिंजो प्लान ठहे थो। जीत त पांडवनि जी आहे न। बाबा चवनि था जीत त पांडवनि जी थींदी आहे न। सू लड़ाई जी हिते ॻाल्हि कोन्हे, हिते त योग ऐं ज्ञान जी ॻाल्हि आहे न। जो कुझु शास्त्र आदि पढ़िया आहिनि उन्हनि सभिनि खे बुझंदा वञो, पोइ नए सिर हिते वेही पढ़ो। जीते जी मरी करे ॿार ठाहींदव त इहे सभु कुझु भुलिजी वेंदव। तव्हां नंढा ॿार आहियो न, बाप चईंदा आहिनि हाणे त असांजा ठही असांखां सिखो। पंहिंजे खे नंढो गोद जो ॿार सम्झो। ॿारनि खे बाप वेही पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि में नंढा बि आहिनि त बुढा बि आहिनि, सभिनि खे ॿार ठाहे ॾींदा आहिनि, पोइ श्रीमत ॾींदा आहिनि। ॿार हाणे ताईं जो कुझु ॿुधियो उहो भुलिजी वञो। Hear no evil, see no evil, talk no evil, do no evil। कोई मनुष्य जी ॻाल्हि न ॿुधो। मनुष्य जो कुझु कंदा आहिनि सो अनराइट रॉन्ग ई कंदा न। सभिनि खां बुरो आहे ईश्वर खे सर्वव्यापी थियनि। अरे बाप सर्वव्यापी थियो त वरितो कंहिंखां वठंदव? पोइ त सभु बाप ई बाप थी विया न। शिवोहम तत्वम चई ॾियण सां वरिते जी ॻाल्हि न ठहिरजी आहे। सभिनि खे उल्टो रास्तो ॿुधाए करे डुबाए ॾींदा आहिनि। पतित केरु ठाहींदो आहे? रावण जे मथे हलण वारा। हिन करे बाप चईंदो आहे हिन सभिनि खे भुलिजो। पतित केरु थो ठाहे? रावण जी मथे हलण सां पतित थियो था, हिन करे बाप चवनि था हिननि सभिनि खे भुलिजो। मामिकम याद करो, तव्हां मरियो मरी वई दुनिया। प्रैक्टिकल में भी पुरानी दुनिया खत्म थियणी आहे। ये कब्रिस्तान थियणो ई आहे, पोइ परिस्तान थियणो ई आहे। बॉम्ब किरदा सॼो कब्रिस्तान थी वेंदो, पोइ सभु नए सिरे थींदा न। हिरोशिमा हाणे केतिरो नयो ठही वियो आहे न। त हाणे सॼो भारत ख़ासि दुनिया आम कब्रिस्तान थियणी ई आहे। अगरि सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर छॾणो ई आहे। सम्झो सभु मरल पियल आहिनि। हाणे परिस्तान वैकुंठ जे लाइ पुरुषार्थ करणो आहे न। ॿार सम्झंदा आहिनि हाणे बाप दादा आया आहिनि, शिव बाबा ब्रह्मा जे रथ में अची करे रथी थिया आहिनि। ईअं न कृष्ण कोई अर्जुन जो रथी ठहियो न। परम पिता परमात्मा हिन रथ ते वेही ॿुधाईंदा आहिनि। बाबा त ॾाढा बिज़ी रहंदा आहिनि, चईंदा आहिनि मां आयो आहियां पति दुनिया खे पावन ठाहिण, त मूंखे केतिरा रूप धारण करणा हूंदा आहिनि। ॾाढनि जी ज्योति जगाईंदो आहे न मां। मूंसां गॾु योग लॻायो, इहे पेट्रोल मूंसां गॾु योग लॻायो, इहे पेट्रोल विझो त बैटरी जगी वेंदी। केतिरनि आत्माउनि जा दिया रोज़ रोज़ ज्ञान जो ग्रत विझंदा ई रहंदा आहिनि। बाबा ज्योति असांजी आत्मा जो दियो त जगी वियो आहे, लेकिन जेतिरो ज्ञान ॿुधंदासीं, बाबा खे यादि कंदासीं, ओतिरो ॿियो ई ज्योति जगदी वेंदी न। ऐं जेतिरो असांजी जगदी ओतिरो ॿियनि जी बि जगदी, ओतिरो पोइ ॿियनि आत्माउनि जी बि ज्योति जल्दी जल्दी जगदी वेंदी। त बाबा चवनि था ईअं पेट्रोल विझो त बैटरी जगी वेंदी। दियो बुझण लॻंदो आहे त हुनमें ग्रत विझबो आहे न। बाबा चईंदा आहिनि हाणे पूरो योग लॻायो। इहे त ॼाणंदा आहिनि बाबा हिन ब्रह्मा जी तन में अची करे असांखे पढ़ाइणा आहिनि। भगवान वाक्य भगवान छा चईंदा आहिनि? ॿार मूंखे यादि करो, मौत तव्हांजे सिर ते बीठो आहे न। नंढा वॾा सभिनि जी मौत ई आहे न। इहा मृत्यु लोक आहे न। मां अमरनाथ आयो आहियां अमर कथा ॿुधाइण।
ता पार्वती अथवा सीता आहिनि सभु रावण जी जेल में वेठा आहिनि, अशोक वाटिका में पिया आहियो, बाप अची करे अशोक वाटिका में वठी हलंदा आहिनि, हुते कोई शोक न हूंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे रॉन्ग राइट सोचण जी बुद्धि मिली आहे न, राइट छा आहे रॉन्ग छा आहे, पुण्य कीअं थींदो आहे पाप कीअं थींदो आहे, ये सभु कुझु तव्हां सभु ॼाणंदा आहियो न। हाणे पुण्य छा थींदो आहे पाप छा थींदो आहे, योग टुटियो त माया पाप कराए ॾींदी, छोकी हिन समय माया तमो प्रधान आहे न, हिन करे कदम कदम ते सावधान रहणो खपे। श्रीमत ते हलण सां कोई नुक़सान न आहे, मनुष्य भगवान खे पहचानंदा न आहिनि। पाप चईंदा आहिनि मां आयो आहियां, बाबा चईंदा आहिनि कि हाणे श्रीमत ते हलण सां कोई नुक़सान त न आहे, मनुष्य भगवान खे पहचानंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे शिक्षा ॾियण, तव्हां मुंहिंजा ॿार प्राणनि खां बि प्यारा आहियो न, ॼाणंदा आहियो असां ॿार ॾाढा बाबा खे असां प्राणनि खां बि प्यारा आहियूं, छोकी बाबा ॼाणंदे असां ॾाढो दुखी थियासीं, हाणे तव्हांखे सुख जी दुनिया में वठी था हलनि। सगा ऐं सौतेलनि जो राज बि बाबा सम्झायो आहे, सगनि ते बाबा जो ध्यानु रहंदो आहे, सगा राजे जो वरितो वठंदा आहिनि, लॻा प्रजा जो वरितो वठंदा आहिनि। एतिरी डीटी किंगडम स्थापना थी थिए न, तव्हां राजे पाइण लाइ पुरुषार्थ था करो। पहिरीं ॻाल्हि पवित्रता जी आहे न, विकार जो विकल्प आयो त कर्मेंद्रियनि सां न करणो आहे, क्रोध आयो त मुख सां गुस्सो न करणो आहे। अगर तव्हां भूत हूंदो त लक्ष्मी खे कीअं वरतो, जंहिंमें 5 विकार आहिनि उन्हनि खे बंदर चइबो आहे न। बाबा बंदरनि जे बदले नलिनी बच्ची जो फोटो विझी छॾियो अथई, टॉक नो इविल सी नो इविल जो चित्र आहे न नलिनी दीदी जो। हुन बालकी खे नलिनी दीदी के लौकिक बाग सेंटर खोले ॾिनई, जो कुछ पूंजी हुई सब बेची करे ॿार खे नलिनी दीदी खे नलिनी बच्ची खे ॾेई छॾियईं। जीअं बाप सभु माताउनि खे ॾेई छॾी न, हुन उअं ई न काकूबाई जो नलिनी दीदी जा बाबा हुया पंहिंजे ॿार खे बच्ची खे ॾेई छॾियईं। सम्झे इहे बि कन्या आहे, छो न हिननि सां शुभ कार्य करायां। बच्ची चई मां शादी न कंदमि, उहो पैसो हिन कार्य में लॻाए ॾियो, मां पति दुनिया खे पावन ठाहिण जी सर्विस कंदमि। भले ॿार बि आहिनि, ॿिया ॿार बि आहिनि, लेकिन वारिस हिन बच्ची खे ठाते, उन्हनि खे केतिरो ऊच पद मिलंदो न, काकू भाई खे ॾाढो ऊच पद पाईंदा, ॾाढनि जी आशीर्वाद उन्हनि जे सिर ते वेंदी, छोकी गॉडली हॉस्पिटल अथवा गॉडली कॉलेज खोलण जे निमित्त थिया न। हिन समय मनुष्य जी चलन ई अहिड़ी आहे त सभु पाप में लॻाए ॾींदा आहिनि, पाप कंदे ऐं कराईंदा रहंदा आहिनि, पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार महिनत करो, हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार महिनत करो, पापनि जो बोझ ॾाढो, पाप आत्मा ठही वेंदा आहिनि न सभु, पाप जे कम में लॻाइण सां धन जो बि ॾाढो संभाल करणो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार महिनत करो, पापनि जो बोझ ॾाढो आहे, निरंतर यादि करण जो पुरुषार्थ करो, अंत में उहा अवस्था रहे, सन्यासी बि वेठे वेठे हली वेंदा, असां वञी करे ब्रह्म में लीन थी वेंदासीं न, बसि अहिड़ो चई शरीर छॾे ॾींदा। अहिड़ा बि हूंदा आहिनि, पोइ हुन समय सन्नाटो छाइजी वेंदो आहे न। इहो बाबा पंहिंजे अनुभव जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, अनुभव बि थींदो आहे न। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿार आहियो सृष्टि जे पाप आत्माउनि खे पुण्य आत्मा ठाहिण वारो, सच्ची ज्ञान जी गंगा आहिनि। गंगा जे किनारे ते देवताउनि जो मंदिर ॾेखारींदा आहिनि, नाम रखी छॾियो अथनि गंगा। हाणे पाणी जी नदी त पतित पावन न आहे न देवता पतित पावन, पतित पावन त तव्हां ब्राह्मण आहियो, उन्हनि गंगा ते देवताउनि जो चित्र रखी छॾियो अथनि, देवताउनि खे पतित पावन, देवता त पतितनि खां पावन न ठाहींदा न। मनुष्य खे इहो ज्ञान ई न आहे जो कोई खां पुछी सघनि,
काथे वो पाणी जी नदी, काथे वो देवता। हिन समय तां ज्ञान गंगाइन सां ज्ञान स्नान जो कंदा आहिनि उहा सत्युग जा देवी ऐं देवता आहिनि। तव्हांजे शरीर सां मनुष्य खां देवता ठाहिनि। हिते आत्मा पवित्र ठही वेंदी। आत्मा खे इंजेक्शन खपे न। बाबा हाणे आत्माउनि खे रोज रोज ज्ञान जो इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। बाप अची करे ज्ञान और योग जो इंजेक्शन ॾींदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि बाबा इहे ज्ञान योग सिखायो हुई न। जेके भक्ति मार्ग वारा प्राचीन गीता ज्ञान और योग चई त बाबा हाणे असांखे रोज रोज ज्ञान और योग जो इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि बाबा असांखे सिखायो ऐं यादि अचे थो। पोइ जंहिंसां ई भक्ति मार्ग वारनि प्राचीन गीता जो ज्ञान ऐं योग जेके चईंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिखण जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाग जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अंदर कोई भी विकल्प अचे त कर्मेंद्रियनि सां कोई भी विक्रम न करणो। राजे पाइण लाइ पवित्रता जी प्रतिज्ञा जरूर करणी आहे। बाबा अंदर कोई भी विकल्प अचे त कर्मेंद्रियनि सां न करणो आहे। राजे पाइण लाइ पवित्रता जी प्रतिज्ञा जरूर करणी आहे। ॿियो आहे जीते जी मरी करे पंहिंजे खे नंढो ॿार सम्झणो आहे। हिकु बाप सां ई ॿुधणो ऐं सिखणो आहे। बाक़ी सभु कुझु भुलिजी वञणो। हिकु बाबा खां ई ॿुधो ऐं सिखो। बाक़ी सभु कुझु जो बि पुराणो आहे सभु भुलिजी वञो। वरदान फॉलो फादर करे नंबरवार विश्व जे राज्य जो तख़्त वठण वारा तख़्त नशीन थियो। जीअं बाप ॿारनि खे अॻियां कयूं स्वयं बैकबोन रहियो ईअं फॉलो फादर करो। जेतिरो हिते बाबा खे फॉलो कंदा ओतिरो हुते नंबरवार विश्व जे राज्य जो तख़्त वठण वारा तख़्त नशीन ठहींदव। जेतिरो हिन समय सदा बाप सां गॾु खाईंदव पीअंदव खेॾंदव पढ़ाई कंदव ओतिरो ई हुते बि साथ रहंदा। जंहिं ॿारनि खे जेतिरो समीपता जी स्मृति रहंदी आहे न ओतिरो नेचुरल नशो निश्चय स्वतः रहंदो आहे। त दिलि में सदा इहो अनुभव करो कि असां अनेक बार बाप सां गॾु साथी ठहिया आहियूं, हाणे बि आहियूं ऐं अनेक बार ठहींदा ई रहंदासीं। पूरो कल्प ई कंहिं न कंहिं रूप में हिते असां ब्रह्मा बाबा सां गॾु रहंदासीं ऐं शिव बाबा भक्ति में भी असां शिव बाबा जी सदा उनखे यादि करूं, हेॾे होॾे भटकऊं न। इहो असांखे पूरो 84 जन्मनि जो बाबा खां वरसो वठण जो 20 नाखुननि जो जोर लॻाइणो खपे। बाबा कल्ह चई न 20 नाखुन जो जोर वठो पूरो। सत्युग त्रेता में तो सुख शांति मिलंदी, लेकिन द्वापर कल में भी असां हेॾे होॾे माण्हू भक्ति में न भटकऊं, सिर्फ शिव बाबा खे यादि करूं। ये भी वर्षो असां वठी सघंदा आहियूं कि असां अनेक जन्मनि ताईं साकार ऐं निराकार बाबा सां गॾु ई रहूं। स्लोगन आहे सेवा जो फल ऐं बल प्राप्त करण वारा ई शक्तिशाली आहिनि। सेवा जो फल ऐं बल प्राप्त करण वारी आत्मायूं ही शक्तिशाली आत्मायूं कहलाईंदियूं। अच्छा, ओम शांति।